खबरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं पिया सकरन खां। वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीराबाद प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी पारां हायर एजुकेशन कमीशन जे तावन सां वज़ीर आज़म लैपटॉप स्कीम जे तहत 174 शागिर्दनि ऐं शागिर्दियाननि में लैपटॉप विराया विया। वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर अमानत अली जलबानी लैपटॉप विराइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त मुंहिंजी कोशिश आहे त हिन यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाननि खे संदनि तइलीमी मैदान में पाण मञाइण लाइ वधि खां वधि सहूलियतूं मुहैया कयूं वञनि, जीअं उहे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी बहितरीन तइलीम सभिनी लाइ वारी मिशन खे हासिल करे बैनुल अक़वामी सतह ते पंहिंजनि सलाहियतुनि खे उजागर कराइनि। हुन वधीक चयो त जल्द ई वधीक शागिर्दनि ऐं शागिर्दियाननि में पिणु लैपटॉप विराया वेंदा। उन पुरवकार तक़रीब में हायर एजुकेशन जो नुमाइंदो मंज़ूर अली रिंद, प्रोफेसर डॉक्टर लियाकत अली ज़रदारी, प्रोफेसर डॉक्टर सलमान बशीर, आसिफ अली ज़रदारी, ज़ुल्फ़कार अली शेख, मोहम्मद तुफ़ैल मेमन, शेर ज़मान भुट्टो, अब्दुल जब्बार बिरोही ऐं ॿिया पिणु मौजूदु आहे।